अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, अॼोके हफ़्ते में मजमूई तौर ते जेके बि आलमी इक़्तिसादी ऐं सियासी तब्दीलियूं आलमी मंज़रनामे में जेके ज़ाहिर थियूं आहिनि उनखे अॼोके प्रोग्राम में शामिल कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उनमें सभ खां पहिरीं शुरूआत कंदासीं तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ 3 महीननि लाइ एमरजेंसी नाफ़िज़ कई हुई। उन खां पोइ क्रैकडाउन में जेका वाध कई हुई उन जे हवाले सां जेके 16,000 गिरफ़्तारियूं थियूं। उन खां पोइ तुर्की जे सदर रूस जो दौरो कयो आहे। उन हवाले सां रूसी सदर सां मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। गॾोगॾु तुर्की में नाकाम फ़ौजी बग़ावत ख़िलाफ़ ऐं शहादत ऐं जमहूरियत जे हक़ में रैली कढी वई। उन रैली में लखनि जी तादाद में माण्हू शिरकत कई, जंहिंजी अॻवानी तुर्क सदर पाण कई। प्रोग्राम में ॿियो मौज़ू हूंदो यूक्रेन में हिन वक़्तु जेका सियासी सूरतहाल आहे या जेका हिन वक़्तु उते छिकताण हलंदड़ आहे ऐं यूक्रेन ऐं गॾोगॾु रूस ऐं क्रेमिया में जेके हिन वक़्तु जेके मामलनि में मुदाख़लत थी रही आहे या जेके उते मसइला हिन वक़्तु साम्हूं आया आहिनि उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्रोग्राम में टियों मौज़ू हूंदो थाईलैंड में मुसलसल हलंदड़ विगोड़नि ऐं तशदुद जे वाक़िअनि खां पोइ आइन जेको आहे उते मुअतल कयो वियो आहे। फ़ौजी कमेटी पारां जेको आइन ॾिनो वियो उन जे हक़ में रेफरेंडम करायो वियो। रेफरेंडम खां पोइ हिन वक़्तु उते छा सूरतहाल आहे उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं तुर्की खां। नाज़रीन, तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ मजमूई तौर ते तुर्की में जेका सूरतहाल रही उन हवाले सां तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए आगाह कंदा रहिया आहियूं। अॼोके प्रोग्राम में जेका हिन वक़्तु ताज़ा तरीन सूरतहाल आहे तुर्की में तव्हांखे ॿुधायूं पिया त तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ तुर्क सदर रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात कई आहे। जेको फ़ौजी तयारो तुर्की पारां किरायो वियो हुयो उन खां पोइ जेका पैदा थियल छिकताण हुई ॿिन्ही मुल्कनि में उनखे ख़तमु करण लाइ ही हिकिड़ो मुस्बत जेको आहे अमल ज़ाहिर थियो आहे, जंहिंखे रूसी सदर बि जेको काफ़ी साराहियो आहे। उन हवाले सां ॿिन्ही जेको आहे सदरनि इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मजमूई तौर ते ख़िते में जेका सूरतहाल आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे। नाज़रीन, तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ क्रैकडाउन जारी रहियो। उन हवाले सां गोलन तहरीक जे हामिन ख़िलाफ़ बि जेको आहे काफ़ी तेज़ क्रैकडाउन असांखे नज़र आयो। मजमूई तौर ते तुर्की में हिन वक़्तु फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ तुर्क सदर जी जेका मक़बूलियत आहे उनमें काफ़ी इज़ाफ़ो थींदे नज़र अचे पियो। इन हवाले सां तुर्की में शहादत ऐं जमहूरियत जे हक़ में रैली कढी वई, जंहिंमें लखे माण्हू शिरकत कई। उन रैली में तुर्क सदर पारां ख़िताब कयो वियो, जंहिंमें हुन अवाम जे इन अमल खे काफ़ी साराहियो ऐं तुर्की में जेका सियासी उथल पुथल थी उन हवाले सां तुर्क सदर अवाम जी जेका हिकिड़ी ॿधी हुई या उनजी यकजहती खे काफ़ी साराहियो ऐं संदसि इहो ई चवणो त तुर्की जो अवाम हाणे सम्झी चुको आहे त हिन मुल्क में जेको जमहूरी जेका ताक़त आहे उनखे वधीक अॻिते वधाइणो पवंदो ऐं जेका अहिड़ा गैर आइनी या गैर रियासत जेके अंसर आहिनि जेके हिन हुकूमत में मुलविस आहे उनजो सफ़ायो करे ई उधम पटींदो। ऐं संदसि इहो बि चवणो हो त हू हाणे तुर्की जे अवाम खे इहो वाज़े तौर ते ॿुधाइणु चाहे थो त हाणे मार्शल लॉ या इन क़िस्म जे गैर आइनी क़दमनि खे हू कॾहिं बि बर्दाश्त न कंदा। ऐं संदसि इहो बि चवणो हो त इन रैली जे तसलसल में हाणे इहा शइ ज़ाहिर थी चुकी आहे त तुर्की जो अवाम छा थो चाहे ऐं इन हवाले सां तुर्की जे सदर जो इहो बि चवणो हो त मुल्क में मौत जी सज़ा ते जेका पाबंदी हुई हाणे हू उनखे ख़तमु करणु चाहे थो। उन हवाले सां पार्लियामेंट में हिकिड़ो इन हवाले सां मसवदो पेश कयो वियो आहे। ॾिसजे त उन फ़ैसिले खां पोइ छा थो थिए, पर इन हवाले सां यूरोपीय यूनियन तुर्की जे इन फ़ैसिले ते काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो आहे। यूरोपीय यूनियन जो इहो चवणु आहे त तुर्की अगरि यूरोपीय यूनियन में शामिल थियणु चाहे थो त उनखे इन फ़ैसिले ते नज़रसानी करणी पवंदी ऐं अगरि तुर्क हुकूमत जेका आहे अगरि उहा मौत जी सज़ा तां पाबंदी ख़तमु करे थी त इन सूरतहाल में यूरोपीय यूनियन में तुर्की जी शमूलियत नामुमकिन बणिजी वेंदी। मजमूई तौर ते हिन वक़्तु तुर्की में छा सूरतहाल आहे ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ तुर्क सदर पंहिंजे रूसी हममनसब सां मुलाक़ात कई। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान रूस जे दौरे दौरान रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात कई। ॿिन्ही सरबराहनि उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त गॾियल कोशिशुनि सां इलाक़ाई मसइला हल करण में मदद मिलंदी। रूसी सदर जो चवणो त संदसि मुल्क आइन ख़िलाफ़ कंहिं बि तरह जी बग़ावत जे ख़िलाफ़ आहे। तुर्क सदर तुर्की पारां गुज़िरियल नवंबर में हिकु रूसी तयारो किराइण खां पोइ ॿितरफ़नि लाॻापनि में आयल छिकताण खां पोइ पहिरियों दौरो कयो।
मुलाकात में मेज़बान सदर जो चवणो त रूस हमेशा पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइम रहंदो ऐं हू आइन ख़िलाफ़ कंहिं बि क़दम जी हिमायत न कंदा। रूसी सदर जो चवणो त तुर्की में सियासी अफ़रा तफ़री जी सूरतहाल बावजूद तुर्क सदर जो ही दौरो ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापन खे मामूल ते आणण जो इशारो आहे, जेको ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद में आहे। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान जो चवणो तुर्की ऐं रूस जा लाॻापा मुख़्तलिफ़ ऐं मुस्बत दौर में दाख़िल थी चुका आहिनि। वाज़े रहे त 15 जुलाई ते तुर्की में फ़ौज जे हिकु धड़े पारां मुल्क में मार्शल लॉ लॻाइण जी नाकाम कोशिश कई हुई, जंहिंखां पोइ तुर्क सदर नाकाम फ़ौजी बग़ावत पुठियां अमरीका में जलावतन तुर्क मज़हबी अॻवान फताहुल्लाह गुलन खे करार ॾिनो। अमरीका समेत आलमी बिरादरी पारां तुर्की में नाकाम बग़ावत जी मज़म्मत कई वई, पर तुर्क सदर जो चवणो त ओलह जे मुल्कनि उन गैरानी कदम जी खुलियल लफ़्ज़नि में मज़म्मत न कई हुई। गॾोगॾु तुर्क सदर फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ अमरीका खां फताहुल्लाह गुलन जी हवालगी जो मुतालबो कयो हो, जंहिं बाबति अमरीका को वाज़े या मुस्बत जवाब न ॾिनो। अमरीका फताहुल्लाह गुलन जी हवालगी बाबति कानूनी रुखनि जे जाइज़े बाबति को क़दम खणण जो फ़ैसिलो कयो। गॾोगॾु इन सूरतहाल में तुर्की अमरीका खे वाज़े तौर ते पैगाम ॾिनो त जेकॾहिं अमरीका फताहुल्लाह गुलन खे तुर्की हवाले न कयो त ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा मुतासिर थी सघनि था। तुर्की जे कानून वारे वज़ीर बेकर बोज़दाग इनकरा में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं अमरीका फताहुल्लाह गुलन खे संदन हवाले न कयो त हू हिकु दहशतगर्द जे करे तुर्की सां लाॻापा कुर्बान कंदो। गोलन जी हवालगी जे मामले ते तुर्क अवाम में अमरीका मुखालिफ़ जज़्बा उरूज ते आहिनि ऐं ख़दशो आहे त उहे जज़्बा नफ़रत में तब्दील न थी वञनि। संदसि चवणो हो त अमरीका हिकु अज़ीम मुल्क आहे ऐं हू उमीद कनि था अमरीका हिकु अज़ीम मुल्क जी तरह अमल कंदो। ॿिए पासे अमरीका फ़ौजी बग़ावत में मुलविस हुजण जे बयाननि खे ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापन ते ख़राब असर विझण करार ॾिनो। अमरीकी पड़ी वज़ारत जी तर्जुमान एलिज़ाबेथ टोरे वॉशिंगटन में प्रेस ब्रीफिंग दौरान ॻाल्हाईंदे चयो त तुर्की में 15 जुलाई जी नाकाम बग़ावत में अमरीकी थिंक टैंक जे मुलविस हुजण जे हवाले सां बयाननि सां छिकताण वधी सघे थी। तंहिंखां सवाइ नेटो जे ज़िम्मेवारनि जे हवाले सां अमरीकी रियासत वर्जीनिया में मुक़रर तुर्क बहरिया जे ऑफिसर रियल एडमिरल मुस्तफ़ा ज़की अमरीका में सियासी पनाह हासिल करण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। अमरीकी अख़्तियारनि मुताबिक़ तुर्की में फ़ौजी बग़ावत जे तनाज़ुर में खेसि वतन वापसी ऐं नौकरी तां बरतरफ़ करण जो हुकुम ॾिनो वियो हो। रियल एडमिरल मुस्तफ़ा ज़की खे गिरफ़्तार करण जो बि हुकुम जारी थी चुको आहे, जॾहिं त गुज़िरियल महीने नाकाम फ़ौजी बग़ावत खां पोइ अमरीका में सियासी पनाह हासिल करण जी कोशिश जो ही पहिरियों वाक़ियो साम्हूं आयो आहे। तुर्की में हिन वक़्तु मौजूदा सूरतहाल में तुर्क सदर पारां आलमी तौर मुल्की कोशिशूं तेज़ थींदे नज़र अची रहियूं आहिनि। तुर्क सदर जवाबी कार्रवाई में मुल्क अंदरि 3 महीननि लाइ एमरजेंसी जो ऐलान कयो हो, जंहिंखां पोइ मुल्क में क्रैक डाउन जारी रहियो, जंहिं सबबि 16,000 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। गॾोगॾु गद्दारी जे इल्ज़ाम में फ़ौज जे इदारे समेत केतिरनि ई इदारनि मां माण्हुनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे गिरफ़्तार कयो वियो। गॾोगॾु मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि मां 112 कारोबारी माण्हुनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो। तुर्की जे सरकारी ख़ाबिर इदारे मूजिबि उन्हनि माण्हुनि खे फताहुल्लाह गुलन सां लाॻापा रखण जे ॾोह में गिरफ़्तार कयो वियो हो। तुर्क सदर पारां मुल्क में सियासी इस्तेहकाम लाइ अवामी सियासत उजागर करण लाइ 15 जुलाई खां पोइ सरगर्मियूं बि तेज़ थी चुकियूं आहिनि ऐं इन सूरतहाल में मुल्क में जमहूरियत जे हक़ में रैली पिणु कढी वई ऐं सियासी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो कयो वियो। तुर्की में गुज़िरियल महीने फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ इस्तंबुल में फ़ौजी बग़ावत ख़िलाफ़ हज़ारे माण्हू रोडनि ते निकिरी आया। रैली जी अॻुवाणी तुर्क सदर पाण कई। रैली में मौजूद माण्हुनि तुर्क सदर सां ॿधी जो इज़हार कयो। रैली खे ख़िताब कंदे तुर्क सदर जो चवणो हो त हू मुल्क में मौत वारी सज़ा ते ॿीहर पाबंदी लागू न कंदो। इस्तंबुल में रैली खे ख़िताब कंदे तुर्क सदर जो चवणो हो त मौत वारी सज़ा जो फ़ैसिलो तुर्क पार्लियामेंट कंदी ऐं हू अॻुवाट ई ऐलान करे चुको आहे त हू पार्लियामेंट जे फ़ैसिले खे क़बूल कंदो। संदसि चवणो हो त 15 जुलाई ते अवाम साबित करे छॾियो त मुल्क जो अवाम सियासी इक़्तिसादी सिफ़ारती अमलनि ख़िलाफ़ मज़बूत आहे ऐं फ़ौज जे अंदरि धड़ाबंदी खे सबूताज़ करण वारनि जो सख़्ती सां मुक़ाबिलो करे सघे थो ऐं नाकाम फ़ौजी बग़ावत मां साबित थियो त तुर्क अवाम जमहूरी हुकूमत सां गॾु बीठल आहे ऐं हू हमेशा जीअं संदसि साथ ॾींदो। तुर्क सदर जो चवणो त 15 जुलाई ते अमरीका में जलावतन फताहुल्लाह गुलन जी तहरीक जे माण्हुनि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। वाज़ रहे त तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकामी खां पोइ हिन महिल ताईं 270 माण्हुनि खे फाही चाढ़ियो वियो आहे। वाज़ रहे त ओलह जे मुल्कनि तुर्की में फ़ौजी बग़ावत जी नाकाम कोशिश खां पोइ हुकूमती क्रैकडाउन जे तरीक़ेकार खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। तुर्की यूरोपी यूनियन में शमूलियत हासिल करण चाहे थो, पर यूरोपी यूनियन में शामिल मुल्कनि में मौत वारी सज़ा ते पाबंदी आहे ऐं इन सूरतहाल में यूरोपी यूनियन जे मुल्कनि सख़्त ॻणती जो इज़हार कंदे तुर्की खां मुतालबो कयो त जेकॾहिं तुर्की मौत वारी सज़ा तां पाबंदी ख़तम कई त संदसि शमूलियत नामुमकिन बणिजी वेंदी।
15 जुलाई ते नाकाम फौजी बगावत खां पोइ तुर्की में जमहूरियत ऐं शहादत जे नाले सां निकितल रैली 3 ॾींहनि ताईं जारी रही, जंहिंमें तुर्क सदर जी हिमायत उरूज ते रही। तुर्क सदर रैली खे ख़िताब कंदे गोलन तहरीक जी सफ़ाई जो ऐलान कंदे चयो त यकीनी तौर ते खेनि उन तंज़ीम जे माण्हुनि खे साम्हूं आणो पवंदो ऐं कानूनी फ्रेमवर्क जी मदद सां उन जो सफ़ायो करणो पवंदो। पर जेकॾहिं उन तहरीक जे माण्हुनि खे ईअं ई छॾियो वियो त पोइ हिक रियासत ऐं क़ौम जी हैसियत सां हू पंहिंजो दिफ़ा कमज़ोर करे रहिया आहिनि। तुर्क सदर जी हिमायत में निकितल रैली में अपोज़िशन पार्टियुनि पिणु शिरकत कई, जॾहिं त रैली में कुर्द ग्रुपनि खे शामिल थियण जी दावत न हुई। नाज़रीन, तुर्की में फौजी बगावत जी नाकामी खां पोइ तुर्क सदर फताउल्लाह गोलन जी तहरीक जे हवाले सां काफ़ी सरगर्म नज़र अचे पियो ऐं उन पंहिंजे इन ख़िताब में इहो बि चयो त जेसिताईं हू उन गोलन तहरीक जी सफ़ाई जेसिताईं न कंदो तेसि ताईं हू सुख सां न वेंदो। गॾोगॾु इन हवाले सां तुर्की जे सदर पारां जेके इन वक़्तु असांखे सूरतयाल उते नज़र अचे पई ऐं तुर्क सदर पारां जेके आइन में हिकिड़ी तरमीम जे हवाले सां कुझु जेके ख़दशा माण्हुनि पारां इहे बि साम्हूं अचनि पिया त तुर्क सदर इन क़िस्म जूं जेके सरगर्मियूं इन करे करे पियो छो तूं मुल्क में सदारती निज़ाम आणणु चाहे थो ऐं रूस पारां जेका हिन वक़्तु हुआ उन्हनि सां जेको रूसी सदर पारां मुलाक़ात कई हुई उनमें इहो ई चवणो त गैर आइनी कंहिं क़दम जी हिमायत न कंदा, पर रूसी सदर जे इन ॻाल्हि ॿोल खां अॻु जेको तुर्की में जेका जमहूरियत जे हक़ में जेका रैली कढी वई उनमें तुर्क सदर इहो चवणो तूं मौत जी सज़ा तां पाबंदी ख़तमु कंदा, गॾोगॾु आइन में कुझु तरमीम करण जे हवाले सां ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं। ॾिसजे त तुर्की जे सदर पारां जेको हिकिड़ो मुल्क में सदारती निज़ाम लागू करण जे हवाले सां जेके ग्राउंड ते जेके हिन वक़्तु कमु हली रहिया आहिनि, ॾिसजे त ईंदड़ वक़्त में ऐं मुस्तक़बिल में इन हवाले सां कहिड़ो जेको आहे लाहे अमल जुड़े थो ऐं उन जा कहिड़ा जेके आहिनि असरअंदाज़ मुल्क ते या मुल्की सियासत ते केतिरो असरअंदाज़ थिए थो। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं यूक्रेन में हलंदड़ छिकताण सबबि उते जेका हिन वक़्तु सियासी जेको हिकिड़ो माहौल आहे उहो असांखे गरम नज़र अचे पियो। गॾोगॾु ॿिनि आलमी ताक़तुनि जी जेका उते कब्ज़े जी जेका इहे सम्झिजे त जेका हिकिड़ी रिवायत आहे उहा अञा ताईं बरक़रार आहे। उन हवाले सां हिन वक़्तु छा सूरतहाल आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। नाज़रीन, यूक्रेन में मजमूई तौर ते जेका सूरतहाल रही आहे उहा गुज़िरियल केतिरनि ई सदियुनि खां जंग जो जेको आहे हिकिड़ो मर्कज़ रही आहे। यूक्रेन में ॿिनि आलमी ताक़तुनि जी जेका कब्ज़े जे हवाले सां जेका उते स्ट्रेटजी रही आहे ऐं प्रॉक्सी वार जेका उते हलंदड़ आहे उन हवाले सां उतां जो अवाम त हुअं ई परेशान आहे, पर गॾोगॾु ॿिनि आलमी ताक़तुनि जी छिकताण ऐं कशमकश जे करे उते जेको आहे अमुन या ईअं सम्झे त सियासी इस्तेहकाम अञा ताईं न अची सघियो आहे। गुज़िरे केतिरी वक़्त खां मजमूई तौर ते उते ॿिनि आलमी ताक़तुनि जी छिकताण सबबि उते अमुन हिन वक़्तु बहाल न थी सघियो आहे। गॾोगॾु रूस पारां जेके क्रेमिया ते जेके हमलनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे त क्रेमिया में हमलनि खां पोइ जेके रूसी सदर इहो बयानु ॾिनो आहे त जेको यूक्रेन मुदाख़लत करे पियो, गॾोगॾु यूक्रेन जे सदर जो इहो चवणु आहे त इन मनसूबाबंदी जे हवाले सां उते फ़ौज बि उन्हनि वधाए छॾी आहे ऐं झड़पूं जेके आहे फ़ौजुनि में उहे वधीक तेज़ थी रहियूं आहिनि। गॾोगॾु आलमी मुबसरनि पारां इहे बि ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि त ॿिनि मुल्कनि जी फ़ौज जॾहिं आम्हूं साम्हूं अची वञे त यकीनी तौर ते उहो कंहिं बि मुल्क लाइ मुस्बत या बहितर अमल न थींदो, ना ई अवाम जे हक़ में अहिड़ी का फिज़ा उते क़ाइमु थींदी। इन सूरतहाल में यकीननि टीं आलमी जंग जे हवाले सां जेके बुनियाद हिन वक़्तु उते पइजी रहिया आहिनि, यकीननि इहो पूरी दुनिया लाइ ख़तरे जी ॻाल्हि आहे। यूक्रेन हिकु अहिड़ी रियासत रही आहे जेका गुज़िरियल केतिरनि ई सदियुनि खां जंग जो मर्कज़ बणियल रही आहे। हिते हलंदड़ सियासी बहरान सबबि आलमी दुनिया जूं नज़रूं हिकु भेरो ॿीहर हिते खुथल आहिनि। ख़दशो उहो बि ज़ाहिर कयो पियो वञे त आलमी ताक़तुनि में छिकताण ऐं हलंदड़ बहरान टीं आलमी जंग जे आगाज़ जो सबबु न बणिजे। यूरोप जे ओभर में वाक़िअ हिन मुल्क जूं सरहदूं ओभर ऐं उत्तर ओभर में रूस, उत्तर ओलह में बेलारूस ऐं ओलह में पोलैंड, स्लोवाकिया ऐं हंगरी, जॾहिं त ॾखण ओलह में रोमानिया ऐं मालदोवा सां मिलनि थियूं। इराज़ी जे लिहाज़ खां हीअ रियासत 6,03,628 किलोमीटर आहे, जंहिं सबबि हीअ रियासत इराज़ी जे लिहाज़ खां यूरोप जे अंदरि सभ खां वॾो मुल्क ऐं रूस जे यूरोपी हिसे खे नज़र में रखंदे यूरोप जो ॿियो वॾो मुल्क आहे। यूक्रेन 1991 में क़ौमी रियासत तौरु आज़ादी हासिल कई ऐं पंहिंजी इंतिहाई ज़रख़ेज़ ज़मीन सबबि यूक्रेन डिघे अरसे ताईं दुनिया जी ख़ुराक जी फ़राहमी जो वॾो ज़रियो हो।
यूक्रेन 24 सूबनि ते ॿधल हिकु मुल्क आहे, जॾहिं त ॿेटनुमा क्रेमिया हिकु ख़ुदि मुख़्तियार रियासत आहे जंहिंखे 1954 में उन वक़्त जे सोवियत यूनियन जे अॻुवाण ख़ुरोशेव यूक्रेन जे हवाले कयो हो। यूक्रेन जे ॿिनि शहरनि, गादी वारे शहर ऐं मुल्क जे सभ खां वॾे शहर केफ ऐं सेवास्तोपोल खे ख़ासि अहमियत हासिल आहे। सेवास्तोपोल रूस जे मुख़्तस ॿेड़े जो अॾो आहे। सोवियत यूनियन जे टुटण वक़्तु यूक्रेन वटि समूरी दुनिया में जमूरी हथियारनि जो टियों वॾो ज़ख़ीरो मौजूदु हो, जंहिंखां पोइ 1992 में हिक मुआहदे तहत यूक्रेन समूरा एटमी हथियार रूस हवाले करे छॾिया। यूक्रेन में माज़ी में सियासत गैर मुस्तक़िम रही आहे ऐं माज़ी जी जमूरी हुकूमतुनि खे ख़त्म कयो वियो। यूक्रेन में पहिरीं सदारती चूंड 1991 में थी, जंहिंमें 90% खां वधीक माण्हुनि आज़ादी जे हक़ में वोट ॾिनो। पर 1991 खां 1999 ताईं जे सियासी दौर दौरान यूक्रेन आज़ादी हासिल करण खां पोइ मुआशी तौर ते ज़वाल जो शिकार रहियो ऐं उन अरसे दौरान यूक्रेन जो मुआशी ज़वाल संगीन साबित थियो। 1991 खां 1999 दौरान यूक्रेन पंहिंजी 60% मजमूई क़ौमी पैदावार खां महरूम थी चुको हो, जॾहिं त संगीन मुआशी सूरतहाल सां गॾोगॾु ॾोहनि जी शरह में वाध ऐं बदउनवानी सबबि मुल्की अवाम एहतजाज ते मजबूर थियो। 1996 में मुल्क जे ॿिए सदर जे दौर में मुल्क में नओं आइन ठाहियो वियो ऐं मुल्क जे सदर मुल्क में नीम सदारती निज़ाम लागू कयो। 2004 यूक्रेन जी तारीख़ में निहायत अहम साल हो। उन साल विक्टर यानुकोविच, जेको उन वक़्तु वज़ीर आज़म हो, सदारती चूंड में कामयाब करार ॾिनो वियो। पर ज़बरदस्त अवामी एहतजाज खां पोइ यूक्रेन जी सुप्रीम कोर्ट चूंडुनि में धांधली सबबि चूंडुनि खे कलअदम करार ॾिनो, जंहिंखां पोइ 2006, 2007, 2010 खां पोइ 2014 ताईं सियासी उथल पुथल थींदी रही, जंहिंमां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो 20 सालनि दौरान यूक्रेन में सियासी इस्तेकाम जी छा हालत रही हूंदी। मौजूदा सूरतहाल में रूस छिकताण में इज़ाफ़े सबबि यूक्रेन में पंहिंजी फौज खे चौकस रहण जी हिदायत कई। मॉस्को में गुज़िरियल हफ़्ते क्रेमिया ऐं यूक्रेन विच में 3 सरहदी गुज़रगाहुनि खे बंदि कयो वियो। केफ दावा कई त रूस डोनबास्का जे इलाइक़े ॿिन्ही मुल्कनि विच में वाक़िअ सरहद ते फौज जी तादाद में वाध कई। यूक्रेन मॉस्को ते इल्ज़ाम लॻायो हो त ॿेटनुमा क्रेमिया में पंहिंजी फौजी मौजूदगी में वाध करे रहियो आहे, जॾहिं त मॉस्को इल्ज़ाम लॻायो आहे त यूक्रेन क्रेमिया में मुदाख़लत करे रहियो आहे। 2 साल अॻु रूस क्रेमिया सां गॾिजी चुको हो, जंहिंखे यूक्रेन ऐं ओलह जा मुल्क गैर क़ानूनी करार ॾियनि था। वाज़ रहे त अमरीका रूस ऐं क्रेमिया ते वीज़ा पाबंदी जो ऐलान कयो हो, जंहिं सबबि क्रेमिया जी पार्लियामेंट रूस में शामिल थियण जे हक़ में वोट ॾिनो हो, जॾहिं त उन खां अॻु रूसी सदर व्लादिमीर पुतिन क्रेमिया जे बहिरान ते यूक्रेन में रूसी फौजी मुक़रर करण लाइ पार्लियामेंट खां अख़्तियार हासिल कया, जंहिंखां पोइ पूरे क्रेमिया ऐं ॾखण ओभर यूक्रेन में रूसी फौजी दस्ता मुतहरिक थिया हुआ। ओलह ऐं कुझु एशियाई मुल्कनि उन क़दम जी सख़्त मज़म्मत कई, पर मार्च में रूस जे हामी फौजी दस्ते क्रेमिया ते मुकमल कंट्रोल हासिल करे वरितो हो। मौजूदा सूरतहाल में ॿिन्ही मुल्कनि विच में ख़ासि तौर ते ओभर यूक्रेन जी सूरतहाल काफ़ी छिकताण जे वर चढ़ियल रही ऐं सरहद ते फौज आम्हूं साम्हूं अची चुकी आहे। रूस इल्ज़ाम हयो आहे त यूक्रेन क्रेमिया में छापामार कार्रवायूं करे माहौल ख़राब करे रहियो आहे। रूस अहिड़ियुनि कार्रवायुनि खे दहशतगर्दी करार ॾिनो आहे। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो चवणो हो त यूक्रेन अमुन क़ाइम करण बजाए दहशतगर्दी जो रस्तो अख़्तियार करे रहियो आहे। रूसी सदर इहो बयानु क्रेमिया में थियल हमलनि खां पोइ जारी कयो। उन्हनि हमलनि जी मनसूबाबंदी यूक्रेन जी फौज ऐं इंटेलिजेंस फोर्सेस कई हुई, जॾहिं त ॿिए पासे यूक्रेन जे सदर प्रोटोपेरेशेंको रूसी सदर जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे उन अमल खे गैर संजीदा करार ॾिनो। संदसि चवणो त क्रेमिया जो कब्ज़ो ख़त्म करण लाइ कॾहिं बि दहशतगर्दी खे हथी न वठाईंदा। रूसी अख़्तियारनि जो चवणो हो त उन दहशतगर्दी ऐं तख़रीबकारी जो मक़सदु ईंदड़ महीने रूस ऐं क्रेमिया में थींदड़ चूंडुनि खां अॻु समाजी ऐं सियासी सूरतहाल खे ख़राब करणु आहे। रूसी अख़्तियारनि मूजिबि रूसी यूक्रेन जे शहरनि खे हिरासत में वरितो वियो, जिन मां हिक जी सुञाणप मुबैना तौर ते यूक्रेन जे इंटेलिजेंस एहलकार तौर थी आहे। यूक्रेन में यूरोपी यूनियन जे हक़ में थींदड़ मुज़ाहिरनि खां पोइ यूक्रेन जे क्रेमलिन नवाज़ अॻूणे सदर विक्टर यानुकोविच खे इक़्तिदार खां हटायो वियो हो, जंहिंखां पोइ 2014 में रूस क्रेमिया ते कब्ज़ो कयो हो। मौजूदा सूरतहाल में ओभर यूरोप में फौजी झड़पूं आलमी जंग में तब्दील थी सघनि थियूं। नाज़रीन, रिपोर्ट तव्हां ॾिठी। यूक्रेन में मजमूई तौर ते जेको हिकिड़ो सियासी उथल पुथल रही आहे, उन जे नतीजे में सियासत जेका आहे उते उहा गैर मुस्तक़िम रही आहे। जेके सियासी या जमहूरी अमल जेको आहे उहो काफ़ी इंतिशार जो शिकार रहियो आहे। मजमूई तौर ते हिन वक़्तु जेका सूरतहाल आहे, रूसी सदर पारां जेके बयान साम्हूं अचनि पिया, संदसि इहो ई चवणो हो त इन वाक़िअनि जे पोयां
सिर्फ़ दहशतगर्दी तक़रीबारी जो मक़सद सिर्फ़ एतिरो आहे त ईंदड़ महीने रूस ऐं क्रीमिया में थींदड़ जेके चूंडूं आहिनि उन जे लाइ सियासी समाजी माहौल खे ख़राब करण लाइ हिकिड़ी साज़िश उभरी रही आहे। इन हवाले सां अमरीका पारां जेके ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि गरोगरु ईंदड़ वक़्त में इहा जंग केतिरो अॻिते वधे थी या इन जंग जे ख़ात्मे लाइ आलमी ताक़तुनि पारां कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं वञनि थियूं इन हवाले सां ईंदड़ वक़्त में ॻाल्हि करे सघिजे थी। पर जेके हिन वक़्तु उते कशमकश या जेका सियासी छिकताण हलंदड़ नज़र अचे पई यकीनन मुबसरनि जो इहो ई चवणु आहे त अगरि इहे झड़पूं ख़तमु न थियूं त यकीनी तौर ते जेके ॿिनि आलमी जंगुनि जो जेको नुक़सानु दुनिया भोॻियो आहे यकीनन ही टीं आलमी जंग जी शुरूआति थी सघे थी। नाज़रीन आलमी मौज़ूअनि ते वधीक रिपोर्ट्स बि शामिल कंदासीं पर हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त थाईलैंड में मुसलसल विगोड़नि ऐं अदम इस्तेकाम जे नतीजे में जेको आइन आहे उहो मुअतल कयो वियो आहे। गरोगरु नए आइन जी जे हक़ में हिकिड़ो रेफरेंडम करायो वियो। रेफरेंडम जे हक़ में माण्हुनि वोट ॾिनो ऐं जेको नओं आइन आहे उन खे लागू करण जे हवाले सां फ़ौजी अख़्तियारियूं हिन वक़्तु उते मुतहरिक नज़र अचनि थियूं। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं पर हिन मुख़्तसिर साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं थाईलैंड में मुसलसल सियासी अदम इस्तेकाम तशद्दुद जे वाक़िअनि खां पोइ पुराणे आइन खे मुअतल कंदे फ़ौजी कमेटी मुल्क में नओं आइन ॾिनो ऐं उन आइन जे हक़ में रेफरेंडम करायो वियो ऐं अवाम उन रेफरेंडम जे हक़ में वोट ॾिनो आहे। 61.45% अवाम उन रेफरेंडम जे हक़ में वोट ॾिनो आहे। मजमूई तौर ते नाज़रीन थाईलैंड में मुसलसल जेको सियासी अदम इस्तेकाम रहियो आहे या जेके विगोड़नि जा वाक़िआ साम्हूं अचनि पिया गुज़िरियल 2-3 सालनि खां उते जेका कशमकश रही आहे उन खे मद्देनज़र रखंदे फ़ौजी कमेटी पारां हिकिड़ो आइन तरतीब ॾिनो वियो ऐं उन आइन जे हक़ में रेफरेंडम करायो वियो। रेफरेंडम जे हक़ में अवाम वोट ॾिनो पर यकीनी तौर ते हिते इहा ॻाल्हि बि सोचण जी आहे त मुल्क जा अवाम मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके असांखे इन क़िस्म जूं सरगर्मियूं नज़र अचनि पियूं या अवाम जो जेको जमूरत तां जेको वेसाह घटिजी रहियो आहे उन जे पोयां यकीनन हिकिड़ो सोचण जी ॻाल्हि आहे त अवाम जेको आहे उहो छो जमूरत जे जेको हिकिड़ो दाइरो आहे उन खां ॿाहिरि रहणु चाहे थो ऐं जमूरत जे हक़ में छो उहो वोट नथो ॾियणु चाहे। फ़ौजी कमेटी जे इन आइन खां पोइ यकीनी तौर ते मुबसरनि जो इहो चवणु आहे या जेके थाईलैंड जूं जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त इन अमल खां पोइ फ़ौज जी मुदाख़लत मुल्क में वधी वेंदी ऐं इन मुदाख़लत सां यकीनी तौर ते जेके जमूरत जूं पाड़ूं आहिनि उहे वेतर कमज़ोर थींदियूं। मजमूई तौर ते छा सूरत आहे उते हिन वक़्तु ॾिसंदासीं हिन रिपोर्ट में। थाईलैंड में मुसलसल हलंदड़ विगोड़नि सियासी अदम इस्तेकाम ऐं तशद्दुद जे वाक़िअनि खां पोइ पुराणे आइन खे मुअतल कंदे फ़ौजी कमेटी जे आइन बाबति मुल्क में रेफरेंडम करायो वियो। रेफरेंडम में मुल्क जे 61.45% अवाम फ़ौजी कमेटी जे हक़ में वोट ॾिनो। थाई जी सभ खां वॾी जमहूरी पार्टी उन रेफरेंडम जी मुखालफ़त कंदे मौक़िफ़ ॼाणायो त उन क़दम सां मुल्क में फ़ौज जी गिरफ़्त ऐं अमल दख़ल वधीक मज़बूत थींदो। वाज़े रहे त रेफरेंडम खां अॻु मुल्क में उन ख़िलाफ़ का बि सियासी मुहिम हलाइण ते पाबंदी लागू कई वई हुई जॾहिं त मुल्क मां केतिरनि माण्हुनि खे हिरासत में पिणु वरितो वियो हो। थाईलैंड जे अवाम फ़ौजी कमेटी जे आइन जी मंज़ूरी ॾेई छॾी। थाईलैंड में वोटर्स जी वाज़े अक्सरियत फ़ौज जी नामज़द कमेटी जे आइन जे मसवदे जी हिमायत कई। फ़ौजी कमेटी पारां लिखियल आइन जे हक़ में थाईलैंड जे 61.45% अवाम संदसि हक़ में वोट ॾिनो। थाई फ़ौज 2014 में केतिरे ई अरसे जे सियासी अदम इस्तेकाम ऐं तशद्दुद जे वाक़िअनि खां पोइ पुराणे आइन खे मुअतल कयो। थाई जी फ़ौजी अख़्तियारियुनि जो चवणु हो त रेफरेंडम में नए आइन खे क़बूल कयो वियो जेको जमूरत ॾांहुं हिकु अहम क़दम साबित थियो आहे। नए मसवदे जे हामियुनि जो चवणु हो त इन सां मुल्क में इस्तेकाम ईंदो जॾहिं त ॿिए पासे मुखालफ़नि जो चवणु हो इन क़दम सां मुल्क जी फ़ौज ते गिरफ़्त वधीक मज़बूत थींदी। थाई अवाम रेफरेंडम में घटि हिसो वरितो जंहिं दौरान हिक ॿिए नुक़्ते ते पिणु राय वरिती वई जंहिं तहत सेनेट खे नए वज़ीर आज़म जी चूंड में शामिल थियण जो अख़्तियार मिली वेंदो जॾहिं त रेफरेंडम खां अॻु मुल्क में उन ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी मुहिम हलाइण ते पाबंदी हुई ऐं दर्जने माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। वाज़े रहे त रेफरेंडम जी मुल्क जी सभ खां वॾी सियासी पार्टी मुखालफ़त कई हुई जॾहिं त गैर जानिबदार मुबसर ग्रुपनि वोटिंग जे अमल जी निगरानी जी दरख़्वास्त पिणु कई हुई जेका इलेक्शन कमीशन पारां रद्द कई वई हुई। थाई में थियल रेफरेंडम बाबति इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां वसी पैमाने ते तनक़ीद कई वई। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जो चवणु हो त जंहिं तरीक़े सां फ़ौजी अख़्तियारनि रेफरेंडम करायो उहो गैर मुनासिब हो।
जे सबब अवाम जा हक मजरू थिया। तोड़े इंसानी मयार के नज़र में रखंदे रेफरेंडम जे तरीक़ेकार के साफ़ ऐं शफ़ाफ़ बढ़ाइण जी ज़रूरत हुई। ॿिए पासे थाई में जंहिं एक्ट तहत इहो रेफरेंडम करायो वियो तंहिं तहत उन जो मतन, तस्वीरूं या आवाज़ जी ख़िलाफ़ वर्ज़ी या भंजकड़ी ॾोह करार ॾिनो वियो हो। नाज़रीन, रेफरेंडम जे हक़ में त अवाम वोट ॾिनो, पर इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां थाईलैंड में जेको रेफरेंडम करायो वियो उन ते काफ़ी तनक़ीद कई वई आहे। थाईलैंड में रेफरेंडम खां पोइ इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां वसी पैमाने ते तनक़ीद कई वई आहे। इहो चयो वियो आहे त जे तरीक़ेकार सां जेके फ़ौजी अख़्तियारनि जी रेफरेंडम करायो आहे उहो यकीनी तौर ते जेको आहे उहो गैर मुनासिब हो। गॾोगॾु इन सां इंसानी हक़ बि मजरू थिया आहिनि। गॾोगॾु उन रेफरेंडम जे हक़ में या ख़िलाफ़ में जेका हिकिड़ी सियासी मुहिम हलाइण घुर्जे उहो उन खां अवाम खे रोकियो वियो। गॾोगॾु मुल्क जी सभ खां वॾी जेका सियासी जमहूरी पार्टी आहे उते उनखे बि सरगर्मियुनि खां रोकियो वियो। गॾोगॾु इलेक्शन कमीशन में इन हवाले सां दरख़्वास्त बि ॾिनी वई त उन जे तरीक़ेकार खे मॉनिटर करण लाइ हिकिड़ी का कमेटी जोड़ी वञे। इन जे ख़िलाफ़ बि जेका हिकिड़ी दरख़्वास्त दाख़िल कई हुई, पर इलेक्शन कमीशन उनखे बि रद्द कयो। तंहिंजे करे आलमी जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि उन जो इहो चवणु आहे त इन क़िस्म जी सरगर्मियुनि सां यकीनी तौर ते अवाम जा हक़ मजरू थियनि था, पर 61.45% अवाम जो रेशो को एतिरो वॾो रेशो न आहे जंहिंसां इहो सम्झिजे त मुल्क जी अधु आबादी अॼु बि रेफरेंडम जे ख़िलाफ़ आहे। इन सिलसिले में फ़ौजी अख़्तियारनि जे इन अमल खां पोइ यकीनी तौर ते जेके उतां जूं जमहूरी पार्टियूं आहिनि या सियासी पार्टियुनि खे काफ़ी ॾुखियायूं साम्हूं अचनि पियूं ऐं हिकिड़ो जमहूरी जेको तसलसल आहे उनखे रोकण जे लाइ ई हिकिड़ो क़दम खयो वियो आहे। थाईलैंड जी फ़ौजी अख़्तियारनि जे तरीक़े सां रेफरेंडम करायो आहे उहो गैर मुनासिब तरीक़ेकार रहियो आहे। नाज़रीन, प्रोग्राम में शामिल रिपोर्ट असां ॾिठियूं। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ूअनि सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अला वाही।